घोटकी गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी में बालक अदबी फॉर्म सिंध पारां सिंधी ॿोली जे नामियारे अदीब शाइर ऐं कालम निगार ऐं बरक़्स हाफ़िज़ सैयद अमीर बुख़ारी जी 84 सालगिरह जी तक़रीब कोठाई वई, जंहिंजी सदारत कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो कई। तक़रीब जो ख़ासि महिमान बालक अदबी फॉर्म सिंध जो मरकज़ी सदर अब्दुल हयो भुट्टो हुयो। तक़रीब दौरान प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो, अब्दुल हयो भुट्टो, अब्दुल सलीम चाचड़, बिजार अली शाहाणी, अब्दुल हयो चाचड़, इमरान अली लगारी, अरसलान दायो, मीर मोहम्मद लखण, अब्दुल गफ़ार मेमण, सैयद सफ़ीउल्लाह शाह, अब्दुल जब्बार चाचड़, अब्दुल्ला मेहर, मोहम्मद इलियास समीजो, हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़ मेहर ऐं कॉलेज जे शागिर्दनि गॾिजी सालगिरह जो केक काटियो। इन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो ॿियनि ख़िताब कंदे चयो त सैयद अमीर बुख़ारी बेबाक अदीब सगारो शाइर ऐं इसराइतू कालम निगार ऐं मज़ाहमती सहाफ़ती हो, जंहिं पंहिंजे तहरीरुनि ऐं कालमनि ज़रिए हक़ ऐं सच जे आवाज़ खे ऊचो कयो। हुन सिंधी अदब सहाफ़त ऐं ॿारणे अदब जी ख़िदमत करे केतिरा यादगार किताब तरतीब ॾिना, जहिड़े त उर्दू ॿोली में बि शाइरी करे पंहिंजो मुनफ़रिद मक़ाम पैदा कयो। आख़िर में उस्तादनि ऐं शागिर्दनि सक़ाफ़तकार सिंध खां मुतालबो कयो त सैयद अमीर बुख़ारी जा अणछपियल किताब जल्द अज़ जल्द शाया कया वञनि, जीअं ईंदड़ नस्लूं बि हिन जे अदबी ख़िदमतुनि मां फ़ैज़ पिराए सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।